धारे जो ख़दशो वधी वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया सुल्तानकोट मां आपाशी हमले खां बावजूद कमज़ोर तबक़नि खे पको न कयो। बेगारी कैनाल में चाड़ खां पोइ ॻोठ रसूल बख़्श चांडियो ऐं थीम वाहे बचाव धारे जो ख़तरो वधी वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया बेगारी कैनाल जा कबर कमज़ोर थियण सबबि हंधा हंधा टुटण लॻो आहे। बेगारी कैनाल में चाड़ खां पोइ ॻोठ रसूल बख़्श चांडियो ऐं थेम वाह बचाव धारे जो ख़तरो वधी वियो आहे। जॾहिं त बेगारी कैनाल जा कबर कमज़ोर थियण सबबि हंधा हंधा टुटण लॻो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया कमज़ोर वाटरकोर्स बचाव धारे जो ख़तरो आहे। आबादगार बि परेशान आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया बेगारी कैनाल में चाड़ खां पोइ ॻोठ रसूल बख़्श चांडियो ऐं थेम वाह बचाव धारे जो ख़तरो आहे। बेगारी कैनाल जा कबर कमज़ोर थियण सबबि हंधा हंधा टुटण लॻो। कमज़ोर वाटरकोर्स बचाव धारे जो ख़तरो आहे। आपाशी हमले खां बावजूद कमज़ोर तबक़नि खे पको न कयो। अहम ख़बर हासिल पहुचण पिया धारे सबबि ॻोठ ॿुॾी वेंदा आबादगारनि पारां डाउन कयूं वियूं आहिनि। सुल्तानकोट मां वधि ख़बर पहुचण पिया आपाशी हमले खां बावजूद कमज़ोर तबक़नि खे पको न कयो आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ असां राब्तो कयो आहे सुल्तानकोट मां केटी न्यूज़ रिपोर्टर स्टार चांडियो सां। जी स्टार अपडेट कजो। बेगारी कैनाल में हंधा हंधा लॻो आहे। बेगारी कैनाल में जेको पानी जो रस्ते जो दौर आहे उन करे जेके कमज़ोर पथर आहिनि उहो दबाव पानी खे बर्दाश्त नथा करे सघनि ऐं हिते आबादगारनि आपाशी खाते खे इतलाह ॾिनो आहे ऐं आपाशी खाते जा अमलदार उमर ताईं इतलाह बावजूद न पहुचाइनि ऐं हीअ पंहिंजी मतिलबु पाण मित्र जेके बोरियूं आहिनि उन्हनि खे खोजण नतीजे बंदि करे रहिया आहिनि। पर कॾहिं बि ख़तरो थी सघे थो ऐं जेके ही ॻोठ आहिनि इहे इन धारे ॻोठनि में जुड़ण जो ख़तरो आहे ऐं हिन ताईं आपाशी खाते जा अमलदार इतलाह बावजूद न पहुचाइनि। स्टार चांडियो अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।